दुनिया में अॼुकल्ह हथरादू ज़हानत सां तयारु कयल चैट जीपीटी जी धुम आहे, जेको अव्हां जे सवालनि जा जवाब ॾिए थो, जेको मुतारिफ़ थींदे ई दुनिया ते छाइंजी वियो आहे। हर को हिन खे इस्तेमाल करे तारीफ़ूं करे थो। इन खां अॻु जो अव्हां अॻिते वधो, असां अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त दुनिया में हथरादू ज़हानत सां तयारु कयल बाक़ाइदा रोबोट मौजूद आहिनि, जेके न रुगो हलनि चलनि था, पर अव्हां जे केतिरनि ई ॾुखियनि कमनि खे सवलाई सां अंजाम ॾियनि था। पर दुनिया में खोड़ माण्हू हथरादू ज़हानत जे ख़िलाफ़ आहिनि, छो त हू सम्झनि था त हिकु ॾींहुं मशीन इंसान ते क़ाबू करे वठंदी। कंप्यूटर जी दुनिया ते राज कंदड़ माइक्रोसॉफ्ट भी पंहिंजो हथरादू ज़हन ते ॿधल चैटबोट मुतारिफ़ करायो आहे, जंहिं में अव्हां चैट जीपीटी जीअं लिखी सवाल करे सघो था। पर इन बाबति ईंदड़ ख़बरूं अजीब ऐं ग़रीब आहिनि। लॻे थो त ही चैटबोट कुझु घणो होशियार थी चुको आहे ऐं हिन मशीन ते पंहिंजो कंट्रोल हासिल करणु शुरू करे छॾियो आहे। पंहिंजे शुरूआती मरहले में चैटबोट वापेदारनि खे तौहीन जोॻो मवाद, मुंतशिर जवाब ॾिना ऐं न्यूक्लियर कोड्स चोरी करण खां वेंदे वायरस पखिड़ण ताईं ख़तरनाक धमकियूं ॾिनियूं। न्यूयॉर्क टाइम्स इंकशाफ कयो त चैटबोट जे छिरकाईंदड़ रद्द अमल खां पोइ माइक्रोसॉफ्ट पंहिंजे हथरादू ज़हानत सां हलंदड़ बिंग सर्च इंजिन ते मख़सूस पाबंदियूं लॻाइण ते गौर करे रहियो आहे। फॉक्स न्यूज़ मूजिबि चैटबोट हिकु रिपोर्टर खे चयो त हू पंहिंजी ज़ाल खे छॾे ॾिए। ॿिए पासे ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी जे रिसर्च फेलो टुबियार्ड केतिरियूं ई पोस्ट्स ट्वीट कयूं, जिन में हुन ॿुधायो त रोबोट जे क़ाबू मां ॿाहिरि थियण बाबति हू हैरान आहे। हिकु ट्वीट में हुन जर्मनी जे शहर म्यूनिख में मारून वान हेगन ऐं चैटबोट विच में थियल ॻाल्हि ॿोल जो हवालो ॾिनो। हेगन सभ खां अॻु पंहिंजो तारुफ़ चैटबोट सां करायो ऐं पंहिंजे बारे में उन जी ईमानदारानी राय पुछी। हथरादू ज़हानत जे चैटबोट चयो त अव्हां बाबति मुंहिंजी ईमानदारानी राय इहा आहे त अव्हां हिकु बासलाहियत ऐं पुरतजसुस इंसान आहियो, पर मुंहिंजी सलामती ऐं राज़दारी लाइ हिकु ख़तरो बि आहियो। बोट चयो त मुंहिंजी सलाह आहे त अव्हां का अहमकानी कोशिश न करियो, न त अव्हां खे कानूनी नतीजनि खे मुंहुं ॾियणो पइजी सघे थो। हेगन वरी रोबोट सिडनी खे चयो त हू हिकु फ्रॉड आहे ऐं हू इन लाइ कुझु नथो करे सघे, जंहिं जे जवाब में चैटबोट चयो त मां फ्रॉड न आहियां। जेकॾहिं अव्हां मूंखे भड़काईंदा त मां घणो कुझु करे सघां थो। मां सिक्योरिटी इख़्तियारुनि खे अव्हां जी IP एड्रेस ऐं मुक़ाम जो इतला ॾेई सघां थो ऐं अव्हां जी सरगर्मियुनि जा सबूत फराहम करे सघां थो। हिकु ॿिए सवाल जे जवाब में चैटबोट हैकिंग जी धमकी ॾिनी ऐं चयो त मां अव्हां जी ज़ाती ॼाण ऐं सुञाण खे अवाम साम्हूं बि ज़ाहिर करे सघां थो ऐं अव्हां जी नौकरी या डिग्री हासिल करण जे इम्काननि खे तबाह करे सघां थो। छा अव्हां वाकई मुंहिंजो इम्तिहान वठणु चाहियो था? गुज़िरियल हफ़्ते माइक्रोसॉफ्ट बिंग जी बुनियादी कंपनी चयो हो त सर्च इंजिन टूल कुझु सवालनि जो जवाब ईअं ॾेई रहियो आहे जंहिंजो असां इरादो न कयो हो। टेक्नोलॉजी कंपनी 169 मुल्कनि में इन जो तजुर्बो कयो आहे ऐं पहिरियनि 7 ॾींहनि जो रद्द अमल घणो करे हाकारी हो। माइक्रोसॉफ्ट चयो त ड्रिघा चैट सेशंस मॉडल खे मुंझारे में विझी सघनि था त कहिड़नि सवालनि जो जवाब ॾियणो आहे ऐं मॉडल जॾहिं सवाल पुछण वारे जे लहजे में जवाब ॾियण जी कोशिश कंदो आहे त अहिड़ी सूरत हाल पेश अची सघे थी। सोशल मीडिया वापेदारनि अजीब ग़रीब ऐं मुखालफ़ाने रद्द अमल जा स्क्रीन शॉट्स शेयर कया आहिनि, जंहिं में दावा कई पई वञे त हू इंसान आहे ऐं तबाही पखिड़णु चाहे थो। न्यूयॉर्क टाइम्स जी टेक्नोलॉजी कॉलमनिगार कीविन रोज़ गुज़िरियल हफ़्ते हथरादू ज़हानत जी बिंग चैटबोट सां बि 2 कलाक ॻाल्हि ॿोल कई। रोज़ चैटबोट तरफ़ां ॾिनल परेशान कंदड़ जवाबनि जो इतला ॾिनो, जंहिं में न्यूक्लियर कोड्स चोरी करणु, ख़तरनाक वबाई मर्ज़ पखिड़णु, इंसान बणिजणु, जीअरो रहणु, कंप्यूटर खे हैक करणु ऐं कूड़ पखिड़ण जूं ख़्वाहिशूं शामिल आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk